हिते तव्हांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। अहम मुक़ररीअ बाबति अहम मुलाक़ात थी आहे। इहा मुलाक़ात सदर आरिफ अलवी ऐं इमरान ख़ान विच में मुलाक़ात थी आहे, जंहिंजो टाइम ख़तमु थी चुको आहे। मुलाक़ात जो हैंड आउट ऐवान सदर 6:30 खां 7 वॻे जारी कंदो। PTI अॻुवाण फवाद चौधरी जो चवणु आहे त समूरा मामला आइन ऐं कानून मूजिबि थींदा। सदर आरिफ अलवी आर्मी चीफ जी मुक़ररी लाइ उमाणियल समरी ते सही कंदो। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। आर्मी चीफ जे मुक़ररी वारो मामिलो सदर आरिफ अलवी ऐं इमरान ख़ान विच में मुलाक़ात ख़तमु थी वई आहे। मुलाक़ात जो हैंड आउट ऐवान सदर 6:30 वॻे या 7 वॻे जारी कंदो। इहो चवणु आहे PTI अॻुवाण फवाद चौधरी जो। समूरा मामला आइन ऐं कानून मूजिबि थींदा। सदर आरिफ अलवी आर्मी चीफ जी मुक़ररी लाइ उमाणियल समरी ते सही कंदो। अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। आर्मी चीफ जे मुक़ररी वारो मामिलो सदर आरिफ अलवी ऐं इमरान ख़ान विच में मुलाक़ात ख़तमु थी वई आहे। मुलाक़ात जो हैंड आउट ऐवान सदर 6:30 खां 7 वॻे ताईं जारी कंदो। PTI अॻुवाण फवाद चौधरी जो चवणु आहे त समूरा मामला आइन ऐं कानून मूजिबि थींदा। सदर आरिफ अलवी आर्मी चीफ जी मुक़ररी लाइ उमाणियल समरी ते सही कंदो।